अल्लाह हुआ मजा दिल पर छाई हुआ अज दिल नु थारे छड़ जाए गर्मी दी भी पूरी शिद्दत पर गर्मी दूर थी वने अल्लाह अल्लाह वाह साईं मुझा वाह सलात शरीफ मोहब्बत से बेरोबरी मोहब्बत से अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह وأشهد أن محمدًا عبده ورسوله الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر وفرحوا بالحياة الدنيا وما الحياة الدنيا في الآخرة إلا متاع صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाईरो शिद्दत जी गर्मी में तमा मोहब्बत मां विखूं खणी इन महफिल में हाजिर थियायो अल्लाह करीम तवां के कदम कदम जो घड़ी घड़ी जो लम्हे लम्हे जो अजर अता फरमाइंदो रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी एक हदीस साईं फरमायो त अल्लाह दे रस्ते में मन निख्तबर कदमाह रस्ते जी मिट्टी में धूड़ में जंहिंजा पैर मिट्टी हाणा थिया उन्हें बदन ता दोज़ख जी बाहि माफ़ बी रिवायत में अल्लाह जे रस्ते में जे बदन मां पघर निकतो पघर में जेको बदन पुसी पियो इन्हें बदन ता दोज़ख जी बाहि माफ़ सुभान अल्लाह अज जे पघर में धूड़ पेरन के लगे बदन ते मिट्टी लगे तो घबरायो न इहो पघर बि असांजे गुनाहनि जो कफ़ारो थींदो दोज़ख खां छुटकारो थींदो गर्मी में दिमाग खुलंदो आहे तवज्जो सां
दिल के हाजिर करे गौर ऐं फिक्र सां मुझी गाल बुधो अल्लाह कंदोश असां सभिनी के मदीने वारे जो दीदार अज जी मजलिस जो उन्वान है जिंदगी ऐं बंदगी सुभान अल्लाह अल्लाह अञा दिल खोले चओ रब कंदो सदाई सुखिया हूंदो जिंदगी ऐं बंदगी जिंदगी जो मकसद रब जी बंदगी आहे जिंदगी बा बंदगी खुर्सिंदगी जिंदगी बेबंदगी शर्मिंदगी वह जिंदगी जेका अल्लाह जे बंदगी में गुजरे रब जी फर्मा बरदारी में गुजरे मदीने वाले साईं जे गुलामी में जा जिंदगी गुजरे या खुर्सिंदगी या खुशी वारी राहत वारी सुकून वारी हिते बाबा हुते बाबा ही जिंदगी बंदगी में गुजरी न तो हिते भी रहायूं रस हुते भी गलियूं हो तके सोने लजपाल फिटाई फरमायो तन जैसल मीरियान के जस जेके लिल्ला है कारण लंडियूं लाला युन जो लतीफ चे कान लगंदन कस हिते भी रहायूं रस हुते भी गलियूं हो तके हिते भी रहायूं रस चो हुते हिते भी रहायूं रस हुते हुते भी गडियूं हो तके असल जिंदगी इहा है जेका मालिक जे बंदगी में गुजरे रब जे फर्मा बरदारी में गुजरे इहा जिंदगी सच्चाई आ बंदगी ना है तो जिंदगी अजाई आ जे जी जिंदगी बंदगी में गुजरे इन्हें जी जिंदगी नेमता नजाता पर जंहिंजी जिंदगी बंदगी का बाहर गुजरे अल्लाह जी बंदगी का बाहर जिंदगी थी वने तो इहा जिंदगी हिते भी जिल्लत आखिरत जी भी रुसवाई ऐं अज़ाब मुझा दोस्तों बिनी जहानन जी सोभ उन्हें जे लाजे पंहिंजी जिंदगी मालिक जे बंदगी में गुजारी सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं जी हिकिड़ी हदीस तव्हांखे ॿुधाईंदुसि जी अञा जोश न आयो आहे तव्हांखे इमाम हाकिम पंहिंजे मुस्तदरक में रिवायत आंदी आहे हजरत माकिल बिन यसार रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत करे मुझे नबी फरमायो त मुखे मुझे अल्लाह फरमायो मुझे रब फरमायो त मुझा महबूब मुझो ही न्यापो मुझो ही पैगाम मुझे बानन के ॿुधाए हुकुम रब जो पैगाम पहुंचाइण वारो मदीने वारो साईं ऐं ॿुधण वारा ही आशिकान सुभान अल्लाह साईं फरमाइनि था मुझे रब फरमायो त हबीब पंहिंजे गुलामन खे पंहिंजे उम्मत खे मूं रब जो पैगाम पहुचा हाणे उन पैगाम में अल्लाह खुद पंहिंजे बानन सां मुखातिब आहे रब जो फरमाई अब्न आदम ए आदम जा पुट तव्हां कंहिंजा पुट आहियो ॻाल्हायो अड़े कंहिंजा पुट आहियो तव्हांजे आदम जा पुट आहियो
त तव्हां सां अल्लाह जो ख़िताब आ पहुचाइण वारो मदीने वारो मीर यब्न आदम तफर्रक लिइबादती ए आदम जा पुत्र मुझी इबादत जे लाइ मुझी बंदगी जे लाइ बांदो थी वञो बराबर तो के दुनिया जा धंधा दुनिया जा कम ज़ाल बार अयाल माल धन दुकान बनी कारोबार नौकरियों बराबर तो के दुनिया जो मशगूलियों खोड़ हैं पर तफर्रग कुछ फरागत कड कुछ टाइम कड मु रब जी इबादत जे लाइ इबादती मुझी बंदगी जेला मुझी फरमा बरदारी जेला मुझे चए मञण जेला कुछ टाइम कढ पुट मुझे ध्यान कयो वक्त सरमायो आ वक्त दौलत आ वक्त मूड़िया पुट जेकरे मां को कारोबार करण चाहियां पनी बारो कया या को धंधो व्यापार कया पैसो हुंदो त कम कंदुसि न हाँ यार हाँ जी दुकान खोलिया 5 लाख हुंदा त दुकान खोलींदुसि न पर पनी कया तब हर खपे जोड़ो खपे ट्रैक्टर खपे पिचू खपे भाण खपे सरमायो हुंदो न पैसो खपे तडे मां को कारोबार करे सगा तो जिए पैसो दुनिया जे ला सरमायो आ फकीरो भाईरो मुड़े तवज्जो कयो तवा जो वक्त वडो सरमायो आ तवा जो वक्त वडी दौलत आ तवा जो वक्त वडी कीमती शय आ पांजो वक्त दुनिया में लगाईंदो दुनिया कमाईंदो पांजो वक्त आखिरत में लगाईंदो आखिरत कमाईंदो पांजो वक्त पैसे कमाइण जे लाइ लगाईंदो पैसो कमाईंदो पांजो वक्त जन्नत कमाइण जे लाइ लगाईंदो त जन्नत माणींदो सुभान अल्लाह वक्त खे हज़रत इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह फरमाया त वक्त हिकड़ी तिखी तलवार तेज तलवार इन्हें के तव्हां काटियो न त तव्हां के कटियूं हलियो वक्त के तव्हां काटियो वक्त के तव्हां गुजारियो वक्त के तव्हां इस्तेमाल कयो सुम्ही पौधे वक्त गुजरी वेंदो निंड में भी रात ॾींहं गुजरी वेंदा होटल में कचहरी में दुनिया जे यारन सां कचहरियुनि में वक्त गुजरी वेंदा पर जे इहो वक्त कढी दिल पर आबाद जी मजलिस में इहो वक्त आ सजायो वक्त आ जेको निंड में वियो ग़िफ़लत में वियो इहो अजायो आ हीज वक्त सजायो आ ॻाल्हायो सुभान अल्लाह वक्त भाइरो मां वरी बि तव्हांखे गुज़ारिश थो कयां त वक्त तव्हां वटि वॾी दौलत आहे वक्त तव्हां वटि वॾी मिल्कियत आहे इन वक्त खे जेकॾहिं तव्हां सही इस्तेमाल कंदो त दुनिया बि कमाईंदो आख़िरत बि कमाईंदो पर जे वक्त विञाए वेठो न दुनिया मिलंदव न आखिरत मिलंदव वक्त खे सही इस्तेमाल करण जी अटकल जंहिंखे मिली वई इहो कामयाब थी वियो जेकॾहिं तव्हां वक्त खे न इस्तेमाल कंदो त वक्त तव्हांखे इस्तेमाल कयो हलियो वेंदो वक्त गुज़री वेंदो अंग्रेजी में हिकिड़ो पहाको आहे त टाइम एंड टाइड वेट फॉर नो वन वक्त ऐं वीर कंहिंजो इंतज़ार न कंदा आहिनि
टाइम एंड टाइड वेट फॉर नो वन वक्त ऐं वीर कंहिंजो इंतज़ार न कंदा आहिनि समुंड जी वीर चढ़ंदी आहे न इंतज़ार न कंदी त को बुॾे थो को बचे थो का ॿेड़ी बुॾे थी का लुॾे थी भई वीर कंहिंजो इंतज़ार न कंदी आहे वक्त बि कंहिंजो इंतज़ार न कंदो आहे मुंहिंजा दोस्तो छंछर वियो त आचर ईंदो आचर रुकबो न पंहिंजो पूरो टाइम करे वरी सूमर ॾे तव्हांखे धिके छॾींदो सूमर तव्हांखे अंगारे ॾे उछलाईंदो अंगारो अल्पा में मोकिले छॾींदो अल्पा ख़मीस ॾे उछलाए छॾींदी इन तरह सां अहिड़ी अल्पा ईंदी जेका तव्हांखे मौत जे हवाले कंदी अहिड़ो जुमो अहिड़ो छंछर ईंदो जेको तव्हांखे क़ब्र जे हवाले करे छॾींदो इहो छंछर आचर कंहिंजो इंतज़ार न कंदो मिठा इहो छंछर जेको मिली न अॼु जेको आचर मिली न इनखे तूं इस्तेमाल कर त तूं कामयाब आहीं जे वक्त के तो सही इस्तेमाल कयो तो तू कामयाबी जे वक्त के विञाए छॾी त पोइ ॿिए खे मयार न ॾिजाए तूं पंहिंजे सिर जो पाण दुश्मन आहीं पुट सम्झो था न वक्त ऐं हिम्मत हिकिड़ो वक्त ॿियो हिम्मत वक्त हुजे ऐं माण्हू में हिम्मत हुजे ॿ ॼणा रस्ते ते सुता पिया टांके वारो आयो बाबा रस्तो छॾियो हटो परते हिकिड़े जे सुस्ता कोन उथंदो बाक़ी मूंखे टंग खां गीले हटाई जा अल्लाह अहिड़ा मुड़ुस माण्हू समझो था न ये बेहिम्मत ज़ाल जा बि पादर खाईंदा अल्लाह बेहिम्मत माण्हू ॿियनि जा मोहताज हूंदा ज़िल्लत में ज़िंदगी गुज़ारींदा पर तो में हिम्मत हिकिड़ो अहिड़ो जज़्बो आहे जे हिम्मत जो संदरो ॿधी उथी न तूं हीणो नाही तूं कमज़ोर नाही तूं डूंगर डाहे थो सघीं तूं चपल छोड़े थो सघीं तूं पाण पुरसा करे थो सघीं तूं में हिम्मत सुभान अल्लाह सदको ने सोना आया हा जे करमी जोई त मुड़ुस माण्हू थी हिम्मत भरियो थी ॾेखार सुभान अल्लाह जे हिम्मत न थी त हेॾे मूंॾे न ईंदो कर अल्लाह मूंखे अहिड़ा सुस्त ऐं भारी मुरीद न खपनि मूंखे हिम्मत भरिया मुरीद खपनि सुभान अल्लाह सुतो पियो आहे ज़ाल जा बि गुजा खाईंदो त उथी निभागा वञी कमाए अचे अल्लाह ज़ाल बि कोन भाईंदसि बेहिम्मत माण्हू ज़िल्लत में ख्वारी में रुसवाई में हूंदो पर हिम्मत भरियो जवान पंहिंजो बार त खणंदो पर राजन जा बार खणंदो ऐं बेहिम्मत माण्हू पंहिंजो बार ॿियनि जे मथां छा थींदो हिम्मत वारा या बेहिम्मत सुस्त या चुस्त सुस्त या चुस्त जेके सुस्त थींदो उहे मथे हथ खणो हिकिड़ो त आहे जेके चुस्त थींदो मथो हथ मथे ख़ुदा ख़ुशि कंदो अलाह कंदो शादाबाद हूंदो रब तो फरमाए त यब्न आदम ए आदम जा पुट अलाह सभी तो रब पुकारे तो यब्न आदम ओ आदम जा पुट त फरग लि इबादती मुझे इबादत जे लाए वक्त कढ मुझे बंदगी जेरा फारग थी निंड छॾ इफ़लत छॾ सुस्ती छॾ दुनिया जो कम बि भली वक्त सिर कर पर कुछ मुंहिंजे लाइ बि जे तो पंहिंजो वक्त मूंखे ॾिनो न त मां तोखे हुनजो सिलो ॾींदुसि वक्त जिथे बि लॻाइबो आहे हुनजो नफ़ो मिलंदो न जे तो मुंहिंजे लाइ वक्त कढियो आहे न हुनजो सिलो ॾींदोसि कहिड़ो अमल क़ल्बक ग़िना तुंहिंजे दिलि खे शाहूकारी सां भरे छॾे
शाहूकार कंहिंजो मोहताज न थींदे, कंहिंजे अॻियां हथ ठिको न कंदे, मुस्तगनी बणाईंदो मां तुंहिंजे सीने खे शाहूकारी सां भरे छॾींदुसि। कुशादगी, बरकत, रहमत रिज़्क़ा तुंहिंजे हथ खे रोज़ीअ सां भरे छॾींदुसि। तुंहिंजे हथ खे रोज़ीअ सां हाणे तूं मूंसां हिकिड़ो ॾींहुं गॾिजी हल त ॾिस त घणा माण्हू था मूंखां दुआ घुराइनि। फोन ते रूबरू घणा था चवनि साईं रोज़ी कोन्हे, साईं रोज़ी कोन्हे, साईं वारो कयो दुआ गुरू, साईं को वज़ीफ़ो ॾसियो, साईं का को तावीज़ ॾियो त मुंहिंजी रोज़ी में बरकत पवे। रोज़ी जो वज़ीफ़ो तोखे अलाह पाण ॾिनो आहे। रोज़ी वधाइण जो ज़रियो रब तोखे पाण ॿुधायो आहे। तवजो आहे न? रब फरमाए थो तूं मूंखे वक़्तु ॾे, मुंहिंजी इबादत जे लाइ फ़ारिग़ थी, मुंहिंजी बंदगी कर, तुंहिंजे सीने खे शाहूकारी सां भरे छॾींदुसि। यदक रिज़्क़ा तुंहिंजे हथ खे रोज़ीअ सां भरे छॾींदुसि। पैसो बि रोज़ी आहे, माल दौलत खीर पुट या बि रोज़ी आहे। रब फरमाए थो तूं मुंहिंजी इबादत, मुंहिंजी बंदगी कर, तुंहिंजे दुनिया जे ज़रूरतुनि जो मां अलाह पाण रस्तो खोले ॾींदुमि। बाबा साईं जन क़िबला मुर्शिद करीम फरमाईंदा हा त फ़क़ीरो तव्हांखे मूं फ़क़ीरी न सेखारी आहे, तव्हांखे अमीरी सेखारी आहे। ही तवंगरी तो तव्हांखे सेखारियां, दुनिया जा ड्रव थींदव। फ़क़ीर सच्चा हुजे, दुनिया जा बि ड्रव, आख़िरत जा बि ड्रव। मुंहिंजो सच्चो फ़क़ीर हिकिड़ो मूंखे ॿुधायो जेको मोहताज हुजे या वेलो वेठो हुजे त हुनजो मां थो ज़िमो खणां। ख़ुदा जो कसम आहे, मुंहिंजे जमायत जा अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके कुल्हनि ते ॿोरियूं खणी हमालूं कंदा जो करोड़पति आहिनि। लखपति न करोड़पति आहे। मां रुॻो तव्हांखे आख़िरत जी जन्नत जूं ॻाल्हियूं नथो ॿुधायां, तव्हांजी दुनिया संवारण जो बि रस्तो थो ॿुधायां। दुनिया न संवारजी त आख़िरत में कहिड़ो रूह कढंदो तव्हांजो। यदक रिज़्क़ा, हथ रिज़्क़ सां भरियल हूंदो त निमाज़ ते बि रूह कढंदो। शब जो अक़दे निमाज़ पर बंदम चिकुरद बामदाद फरजंदम। जदों रात जो औलाद वर्जी निमाज़ पढ़ा त दिल में आवाज़ अचे सुभाणे पुटन खे छा खाराईंदे, अटो कोन्हे, घर में मानी कोन्हे, दिल ईअं थी पुकारे। पर जे अल्लाह खे दिल जान सां यादि कंदे न, फ़क़ीरी वारो सच्चो रस्तो वठंदे न, आख़िरत बि तुंहिंजी आहे, दुनिया बि तुंहिंजी। दिल मुस्तगनी थींदी तवंगरी बदिलस्त न बमाल, बुजुर्गी बअक़लस्त न बसाल। बुजुर्गी अकुल सां है, वडमान पाई अकुल सां है, उम्र सां न है। तवंगरी दिल सां है, माल सां न है। दिल गनी आहे तिने जहिड़ो शाहूकार आहे। जब तो फरमाए तू मुंहिंजी इबादत जे लाइ वांदो थी, तुंहिंजी दिल बि शाहूकार कंदुसि, तुंहिंजा हथ बि रोज़ी सां भरे छॾींदुसि। पुट ॻाल्हि सम्झ में आयव या न? कुदसी हदीस रब जो फरमान। मूंखे शेर पढ़ण पींदा आहिनि, मां पाण शाइर आहियां, पर मां तव्हांखे शेर नथो ॿुधायां, मुंहिंजे रसूल जी हदीस, मुंहिंजे रब जो फरमान थो ॿुधायां। ॿुधो ऐं वरी अॻिते रब थो फरमाए अपना आदम ला तबाअद मिन्नी, ओ आदम जा पुट मूंखां परे न थी जाए।
लफ्ज़ त ॿुधो न मुंहिंजे रब जा। यब्न आदम ला तबाअद मिन्नी, ओ आदम जा पुट मूंखां परे न थी जा। रब चलो उहो ॾींहुं न आहे जो असां पंहिंजे रब खां परे थी वञूं, पंहिंजे रब जी बंदगी खां परे हटी वञूं, रब जे दर खां परे थी वञूं। अल्लाह शल ज़िंदगी में उहो ॾींहुं न ॾेखारियो। ज़िंदगी उहा आहे जेका पंहिंजे रब जे दर जे क़रीब, घर जे क़रीब, अल्लाह जे कुर्ब जे साये में हुजे। यब्ना आदम ला तबाअद मिन्नी, ओ आदम जा पुट मूंखां परे न थी जा। जे तूं मूंखां परे थी वे न, अमला क़ल्बक फ़क्रा, तुंहिंजी दिल खे मुहताजी, मिस्कीनी, गुरबत सां दिल भरे छॾींदोसां, दिल परेशानियुनि सां भरे छॾींदोसां। व अमला यदक शुग़ला, तुंहिंजा हथ कमनि सां मशगूल करे छॾींदुसि। सॼो ॾींहुं कमु, सॼो ॾींहुं धंधो, सॼो ॾींहुं लोड़ींदे, सॼो ॾींहुं महिनत कंदे, पर पूरी न पवंदई, दिलि परेशान। रब जे क़रीब थियण, रब जी बंदगी करण में दिल गनी, हथ रोज़ी सां माल सां भरियल। रब खां परे थी वियो, दिल परेशान, ऐं हथ सॼो ॾींहुं कम में लोड़ींदो लोचींदो। हिकिड़ो माण्हू चएसि असां कमाइण वारा 5 ॼणा आहियूं, 5 ई कमायूं था, पूरी न आहे। लख रुपया था कमायूं, पैसा घर में हाणे रखूं था, ख़बर न आहे पैसा काॾे हलिया था। जो नमाज पढ़ंदा आहियो, नमाज कोन पढ़ंदा आहियो। जो तुंहिंजो घर मस्जिद के वेझे में वेझो घर तुंहिंजो आहे, तो अल्लाह जे घर खे छॾियो आहे, भली सॼो ॾींहुं तूं कमु कर। अमला यदक शुग़ला, तुंहिंजे हथनि खे कमनि सां भरे छॾींदुसि। सॼो ॾींहुं लोड़ींदे, हर वही कारोबार करी, वापार करी, दुकानदारियूं करी, पर पूरी न पवंदी, पूरी न पवंदी। का ॻाल्हि सम्झ में अचेव थी? ये आसमानी कानून ॿुधो था? रब जो ख़ालिक ऐं मालिक जो कानून ॿुधो था? बस हाणे रस्तो कहिड़ो वठंदो, फ़ैसिलो तव्हांखे करणो आहे। तव्हांजो फ़ैसिलो तव्हांखे करणो आहे, मुंहिंजो फ़ैसिलो मूंखे करणो आहे। हर इंसान खे रब पंहिंजे ज़िंदगी जो मुख़्तार बणायो आहे। खड में किरी तुंहिंजी मर्ज़ी आहे, बाग में वञी तुंहिंजी मर्ज़ी आहे। गुल गुलनि जो बाग़ीचो बि साम्हूं आहे, ऐं हेॾो बाहि भड़कंदड़ जी खड बाहि सां भरियल उहा बाहि। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त बाहि सां भरियल खड में वञी किरी, या गुल गुलाब बाग़ीचे में वञी पंहिंजी राह ते काॾे वेंदा? कहिड़ी वाट वठंदव जी? सल्लल्लाहु अलैहि या बसाचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हो पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग, सबब हिकु हो तसंदी, रख तांग तलब पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग, सबब हिकु हो। सुभान अल्लाह। हा यार हा, सदको ने सुना समझाणी था। अल्लाह कीअं तो महिरबानी जा दर खोले। चओ सल्लल्लाहु अलैहि या
सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि वल्लाहु यदू इला दारिस्सलाम व यहदी मन यशा इला सिरातिन मुस्तकीम। अल्लाह तव्हांखे सॾे थो सलामतीअ वारे घर ॾे। रब सॾे थो, अल्लाह सॾे थो। ॾिसो न मुर्शिद जो सॾु मिलियो आहे त आया आहियो न। दिल भर साईं ईंदा, अॻे भेरे बि ज़ियारत कोन थी आदा, हलो मुर्शिद जो सॾु ते आया आहियो। वॾेरे जो सॾु मिले त बि वेंदव न, बिरादरी जो सॾु मिले त बि वेंदव न। ऐं क़ुरान जो फरमायो वल्लाहु यदू इला दारिस्सलाम, अल्लाह तव्हांखे सलामती वारे घर जन्नत ॾे सॾे थो। ओ बाना हलिया, ओ बाना हलिया, ओ बाना हलिया। रब जे सॾ ते वेंदव या न वेंदव? कहिड़ा कहिड़ा रब जे सॾ ते वेंदव? वेंदव? सुभान अल्लाह। इमाम अहमद, इमाम इब्न हिब्बान, इमाम हाकिम, टिनी मुहद्दिसन रिवायत आंदी हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां। सोने हबीब फरमाया था मा तलअत शम्सुन क़त इल्ला बुइस बिजंबतिहा मलकान। कटे में सिज न उभरंदो आहे पर सिज जे पासे में ॿ मलाइक बीहंदा आहिनि। जेॾी महिल सिज उभरंदो आहे न, अलाह ॿिनि मलाइकनि खे मोकिलींदो आहे, हिकिड़ो सिज जे हेॾो ॿियो हेॾो। ॿ मलाइक बीहंदा आहिनि। जेॾी महिल सिज उभरंदो आहे ओॾी महिल इहे मलाइक रड़ कंदा आहिनि, युसम्मियान अहलल अर्द इल्ला सकलैन। उन्हनि जे आवाज़नि खे जिन्ननि ऐं इंसाननि खां सवाइ ॿी पूरी मखलूक ॿुधंदी। जिन इंसान नथा ॿुधनि, बाक़ी ॿी सारी मखलूक। उहे छा चवंदा आहिनि? अलाह मोकिलींदो अथनि त वञी ऐलान कयो या अय्युहन नास हलुम्मू इला रब्बिकुम। ए इंसानो अचो पंहिंजे रब ॾे, इंसानो उथो पंहिंजे रब ॾे, इंसानो अचो पंहिंजे रब जी बंदगी ॾे। रोज़ सॾु थी वियो, रोज़ पुकार थींदी, अचो। हाय हाय हाय, रब जो सॾु थो मिले, अचो। हलुम्मू इला रब्बिकुम, अचो पंहिंजे परवरदिगार ॾे, अचो पंहिंजे पालनहार ॾे। फइन्नमा क़ल्ल व कफ़ा ख़ैरुम मिम्मा कसुर व अलहा। दुनिया जो मामलो थोरो हुजे जेको ज़रूरतुनि जो पूराओ करे, इहो बि भलो अथव। उन खां जेको घणो कयो ऐं परेशान गुज़ारियो, घणे जे पुठियां डुको परेशान गुज़ारियो, उन खां उहो थोरो जंहिंमें ज़रूरतुनि जो पूराओ थी वञे, बाक़ी वांदकाई जो टाइम करे पंहिंजे रब जी बंदगी वेही करे। इहो सुबुह जो पड़ो फिरंदो आहे, वरी जेॾी महिल शाम थींदी आहे सिज लहंदो आहे न, वला ग़रबत शम्सुन क़त इल्ला व बुइस बिजंबतिहा मलकान युनादियान। जेॾी महिल सिज ओलह ॾे लहंदो आहे ओॾी महिल अल्लाह ताला ॿ मलाइक मोकिलींदो आहे जेके रड़ करे ऐलान कंदा आहिनि, इंसाननि ऐं जिन्ननि खां सवाइ ॿी 18,000 मखलूक उन्हनि जो आवाज़ ॿुधंदी आहे। उहे मलाइक रड़ करे दुआ घुरंदा आहिनि, अल्लाहुम्मा अज्जिल लिमुनफिकिन खल्फा व अज्जिल लिमुमसिकिन तल्फा। हिकिड़ो मलाइक चवंदा मालिक जेके तुंहिंजे रस्ते में ख़ैरात था कनि उन्हनि खे जल्दी जल्दी वधाईनि, माला माल करीनि। ॿियो मलाइक चवंदा मौला
जेके बखीली था कन माल गड्डू कयूं वेठा तुझे नाले ते टको ही नथा कर चुकन मौला इन्हनि जे माल के बर्बाद कर देर न कजाए मौला इन्हनि जे माल के बर्बाद कर मालिक इन्हें जो माल बर्बाद कर जेकी बखीली करे रब जे रस्ते में खर्च ही खैरात नथा कर पुट समझो जेको खैर खैरात जो करे न मलाइक रब के अर्ज़ था कन मौला इनके जल्दी वधाईस हिकूण रब जे रस्ते में दींदो ॾहूण वीहूण 100 गुना 200 गुना मौला अञा वधाईस 400 गुना ॾीस मौला अञा वधाईस 700 गुना ताईं रब वधाई ऐं ॿियो मलाइक चए थो मौला जेके बखीली था कनि तुंहिंजे नाले ते ख़र्च ई नथा कनि मुंहिंजा मौला इन्हनि जे माल खे बर्बाद करीस या बाहि में साड़ीस या पाणी में ॿोड़ीस या पुलिस जे केस जे हवाले या वरी सूबेदार जे हवाले या वरी डॉक्टर जे हवाले हाँ यार हाँ बेशक हक्का हाँ केॾी महिल ज़ाल बीमार उनजी दवा करे तंगु कंदो त वरी पुट बीमार उहो अञा खट तां मस उथंदो त वरी धीउ बीमार जेके पैसा रब जे रस्ते में ख़र्च न कइन उहे डॉक्टर जे हवाले कनि हाँ मुझे सोने हबीब फरमायो त जेकॾहिं तव्हांखे अल्लाह अकुल ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे त सोचियो ऐं पंहिंजे रब जी बंदगी अल्लाह जे कुर्ब में वेझो अचो नेकी जे रस्ते ते साले अमलनि वारी वाट ते हलो त तव्हांजे लाइ दुनिया बि भलाई आहे तव्हांजे लाइ आख़िरत सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम बेह की रिवायत आंदी है अजीब हदीस है दिल खोलियो त मां अर्ज़ कयां दिल हाज़िर कयो त मां हदीस सोने नबी जी पढ़ा सुभान अल्लाह हजरत इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइन था हबीबन करीमन फरमायो मन क़ता इल्लाह अज़्ज़ व जल जेको दुनिया का कट जी पंहिंजे रब ॾे मुतवज्जे सुभान अल्लाह हेॾो कटियो हेॾे गंढियो हारी पियो रोंबो करे रोंबो समझो था न सारियुनि जो रोंबो बाबा बुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह उतो अचे लंघिया ओ हारी जेको रोंबो पियो करे न साईं खे ॾिसी ऐं पुछण लॻो वे बुलिया रब दा की पौणा हज़रत शाह बुल्ला रहमतुल्लाह अलैह फरमाया इधरूं पुटना ते इधरूं लोणा अल्लाह इधरूं पटना इधरूं लाणा ओ बुलिया अल्लाह कीअं मिलंदो अल्लाह जे मिलण जो को रस्तो त ॿुधाए बुला फरमाई हेॾो पटियो हिते लॻायो बिच हितो पटबो आहे हुते लॻाइबो आहे त बूढ़ो थींदो अन्न थींदो सारियूं थींदियूं फसल थींदा खरार ट्राला अननि जा भरे अचबा न हितो पटियो हेॾे लॻायो दुनिया खां पटियो रब सां लॻायो बस अल्लाह मिली सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह 30 साल मुजाहिदो के सुल्तानुल आरिफीन सैयदना बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह 30 साल मुजाहिदो के जिन अल्लाह ताला जो कुर्ब नसीब थियस अर्ज के मौला करीम 30 साल लोड़ियो था को सोलो रस्तो ॿुधाए को मुरीदन के दसिया हाणे किथे है 15वीं सदी वारा में 30 साल लोड़ींदा जो अल्लाह जो कुर्ब मिले आहे कोटा में 30 साल
मुजाहिद और रियाजत करने वालों हजरत सुल्तानुल आरिफीन अर्ज़ कयो मौला वो 16 रस्तो बुधाए त मां पंहिंजे मुरीदन नक्शबंदियुनि खे उहो रस्तो बुधाया जो रब जो कुर्ब जल्दी तकड़ो हासिल थिए। सुभान अल्लाह। रब जे तरफ़ां आवाज़ आयो या अबा यज़ीद ता नफ्स का वताल अबा यज़ीद नफ्स के छड मुरे हलियो नफ्स नफ्स का ट्रोड़ रब सां जुड़ी हुई सदको ने सुना सुभान अल्लाह मनिन कता इल्लल्लाह अज़्ज़ व जल्ल कफाहुल्लाह कुल्ल मऊना जेको दुनिया का ट्रोड़े रब सां जोड़े उन जी हर ज़रूरत जो पूराओ अल्लाह पाण करे। ज़ाल खपे माल खपे बच्चा खपन पुट खपन रोज़ी खपे नेरन खपे मंझंदि खपे रात खपे पानी खपे शरबत खपे छा खपे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे घर खपे अठो खपे लटो खपे छा शइ घुर्जे सभिनी जो पूराओ अल्लाह पाण कंदो। रज़क़हू मिन हैसु ला यहतसिब ऐं अहिड़ी जाइ तां रोज़ी ॾींदो जिते हुन जो वहम गुमान बि न। मुंहिंजा बचड़ा मुंहिंजा पुटड़ा मुंहिंजे ध्यानु कयो अहिड़ी जाइ तां रब रोज़ी ॾींदो जिते तव्हांजो वहम गुमान बि न हूंदो सोच भी न होंगी तो को हितों के रोज़ी मिलंदी रब हितों तव्हांखे रोज़ी मिलंदी बस कम हिकिड़ो करणो आहे रब ॾे मुतवजो थियो रब जी बंदगी कयो मनिनकता इल्लल्लाह जेको अल्लाह ॾे दुनिया का कटजी रब ॾे अची वञे दा नफ्स का वसाल पर ॿुधो साईं फरमाइनि था वमनिन कता इल दुनिया वक्कलहुल्लाहु इलैहा जेको वरी रब खां कटजी दुनिया सां जोड़ींदो दुनिया ने अल्लाह फरमाए थो त मां इन खे दुनिया जे हवाले करे छॾींदुसि। पुट जो जुमिलो सम्झण जो इन खे दुनिया जे हवाले करे छॾींदुसि जेको मुंहिंजो थींदो दुनिया उन जे हवाले कंदो। सुभान अल्लाह। मां सम्झा थो इहो जुमिलो अञा पले न पियो जेको अल्लाह सां जोड़ींदो दुनिया रब उन जे हवाले कंदो जेको रब खां टोड़ींदो उन खे रब दुनिया जे हवाले कंदो। जेको रब जे सां जोड़ींदो न दुनिया उन जे हवाले जाॾे वेंदो दुनिया पुठियां देश में हूंदो दुनिया पुठियां परदेस में हूंदो दुनिया पुठियां पंचन में परावन में दोस्तन में दुश्मनन में रब उन जूते संभाल दुनिया पुठियां। ये गंबट वारो साईं हो न सैयद सोणो अल्लाह संजो लख रहमतूं हुजनि सैयद गुलाम मुर्तज़ा शाह साईं जन विया मक्के शरीफ में हिकिड़ो माण्हू आयो साईं मूंखे 4000 जी ज़रूरत आहे मुंहिंजा पैसा गुम थी विया आहिनि 4000 साईं साहिबज़ादे खे घुरायो पुट असां वटि ख़र्च पके जा पैसा घणा आहिनि चईं 4000 चइबा हिन खे ॾे वीचारो ज़रूरतमंद आहे हाणे ज़ाहिर आहे त बुज़ुर्ग जे पुट खे उहा तवकल न हुई जेका साईं खे पाण खे हुई चई बाबा गंबट सम्झी अथव हाणे 4000 असांजे पंहिंजे ख़र्च जा हिन खे ॾींदा असां काॾे वेंदासीं परदेस बचड़ा गॾु आहिनि 4000 ख़र्च जा हिन खे ॾेई छॾियूं त पोइ असां काॾे वेंदासीं साईं चुप थी विया साहिबज़ादे खे कुझु न फरमाए उन माण्हू जे घुर कई न उन खे वेहारियो बाबा वे पुट वे हिते वे थोरी देरि गुज़री हिकिड़ो माण्हू आहे साईं जो टियों ॾियारो आहे मां ॻोल्हियां पियो मुर्शिद किथे हवा ख़ैर त आहे चईं मूं बास बासी 4000 रुपया लंगर में ॾींदुसि टियों ॾींहुं आहे यको सुभान अल्लाह हर मुल्क के मास्त के मुल्क खुदाए मास्त हर मुल्क मुझो
रब जो मुल्क आ छो तो मुझे रब जो मुल्क आ 1900 एकड़ ज़मीन आ 22 ट्रैक्टर अथसि पंहिंजा तावीज़ तो घुरे बुज़ुर्ग खां दुआ तो घुराए तो सही पूरी कोन थी पवे जीअं डोड़ंदो दुनिया ॾे दुनिया अॻिते हिनखे हथ न ईंदी जीअं रुञ थींदी आहे न रुञ परे खां ॾिसबो पट बयाबान में त ईअं पाणी पियो नज़र ईंदो छर पाणी जी जीअं भॼंदो चवंदो इहो पाणी जीअं भॼंदो तीअं उहा छर परते नज़र ईंदी वेझो बि ईंदो त रुञ जे ॾिठी हूंदी काछे जी रुञ उनखे ख़बर हूंदी पुट जेको अलाह खे छॾे दुनिया जे पुठियां डुकंदो न दुनिया ईअं रुञ वांगुरु नज़र पईंदी ओ इहो पाणी रुञ में मरे थो इहो पाणी जीअं वेझो वेंदो तीअं रुञ परते वेंदी पई पाणी हथ न ईंदो रुञ में प्यास में तड़पंदो पियो ढो न थींदो उञ प्यास न लॻंदी पुट जन पंहिंजे रब जो दर छॾियो जन पंहिंजे मालिक जो दर छॾियो उहे ईअं गुज़ारींदा जो दुनिया हथ न ईंदी न ख़ुदा ही मिला न विसाले सनम न इधर के रहे न उधर के रहे न हेॾे जा न होॾे फ़क़ीरो दोस्तो भाइरो मां तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहियां ख़ुदा ॼाणे मां तव्हांजो सॼण आहियां मां जेका सलाह थो ॾियांव न दुनिया जो बि फ़ाइदो आख़िरत जो बि फ़ाइदो थिए अहिड़ी ख़ैर खाई जी सलाह अबे बि न ॾिनी हूंदव अमड़ बि न ॾिनी हूंदव जहिड़ी हीअ आजिज़ तव्हांखे ख़ैर खाई जी सलाह हा रब जो दर वठो मालिक जी बंदगी कयो ज़िंदगी जी ख़ुशज़िंदगी हासिल करणु चाहियो था त पंहिंजे रब जे दर ते झुकी वञो अल्लाह जी इबादत बंदगी दिलि में रब जो ज़िक्र उथो वेहो चओ अल्लाह कर याद अल्लाह अल्लाह प्यारो रखो इश्क रब सां हणो नींहं जो नारो कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ मरण वेल मोगा है हथ तू हण दे कयल ॾो पंहिंजा सारा तू ज़रूर खण दे दुखन ऐं सुरन में कंदे कीअं गुज़ारो कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ जो मोमिन प्यारा ॾिसो पीर मुंहिंजो सुनो पीर मुझो सदाई सुन आहे कुर्बन करारो कर याद अल्लाह अल्लाह प्यारो ओ कर याद अल्लाह अल्लाह प्यारो है कर याद अल्लाह चौला इमाम
तबरानी रिवायत आने जो हजरत अनस बिन मालिक जो मदीने वाले साईं फरमाता मन अस्बा हसीनन अल दुनिया अस्बा साखितन अला रब्बिही। पूरे मुरे ध्यान कयो साईं फरमाता जे मानू दुनिया जे खातिर गमगीन थी सुबह कयो सुबह जो थियो दुनिया जे गम में दुनिया जे फिक्र में सुबह जो थियो अस्बा साखितन अला रब्बिही यो मानू पंजे रब सा कावड़ियल थी सुबह कंदो। जे मन में दुनिया जी मोहब्बत होंदी न वो रब ते कावड़ियो वेठो तो फलाने के एतरी दुनिया फलाने के एतरा पैसा फलाने की एतरी पन्नी फलाने की एतरी जमीन मुखे कुछ ना है मुखे कुछ न दिने अल्लाह ते कावड़ियो वेठो। सुबह साण उथे न अल्लाह जो नालो न रसूल जो नालो न दुरूद न रब जो जिक्र सुबह सा दुनिया जी गणती दस ते यो रब ते कावड़जी उथंदो ऐं जेको रब ते कावड़जी उथंदो उन जो केड़ो दीन रहंदो केड़ो ईमान रहंदो केड़ो इस्लाम केड़ो ईकान। मुखे अगले मानू मैसेज कया कि अल्लाह ने मेरे साथ अच्छाई नहीं की। अल्लाह ने मुझे पैदा करके परेशानी में डाल दिया। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। मुझा दोस्तों जेको दुनिया जी मोहब्बत रखियो वेठो हुंदो न इन जो सुबह कुफ्र ते थी विंदो अल्लाह सा नाशुक्री ते थी विंदो इन जी जिंदगी बर्बाद थी विंदी जिंदगी जहर बणजी विंदी जेको दुनिया जी मोहब्बत दिल में रखे उठे सुबह जो उथो न तो ताजे मन में बस हिकड़ी याद हुजे सुबह जो निंड मां उथंदा आहियूं न फजर जे लाइ हीअं उथी बस हिकिड़ा 2 मिंट हीअं वेही रहो झुकाए जे तव्हांजे क़ल्ब ते नक्शबंदियुनि जी आंगुर लॻियल आहे मां यकीन सां थो चवां त तव्हांजी दिलि ॿोलींदी कमकार लाहे हाणे सुम्हो था न सभिनी कमनि खां फारग थी सुम्हो था सुम्हण खां अॻु में हिकिड़ा 2 मिंट हीअं वेही दिल ॾे नज़र कयो दिलि छा थी सुतो त बि अल्लाह जे ज़िक्र सां वरी जेमहिल जाॻियो त बि अल्लाह जे ज़िक्र सां हिन जे राति जी शुरूआत बि ज़िक्र सां राति जो इख़्तिताम बि ज़िक्र ते सुबुह जो ॾींहं जी शुरूआत बि ज़िक्र सां ॾींहं जो इख़्तिताम बि ज़िक्र ते सॼे ॾींहं जा सॼे राति जा गुनाह रब बख़्शिश सुबह जो सवेल उथो त पहिरीं पंहिंजे दिलि ते बाबा साईं फरमाईंदा त औरत सुबुह साण घर खे बुहारींदी आहे दुकानदार थी दुकान बुहारींदो आहे मुल्ला थी मस्जिद बुहारींदो आहे मवाली थी मकान बुहारींदो आहे फ़क़ीर सुबुह साण थी पंहिंजे दिलि खे बुहारी ॾेई ख़ैर जी मोहबत कढी पंहिंजे रब जे ज़िक्र में सुम्हो त रब जे ज़िक्र आख़िरी मशगूली तव्हांजी रब जो ज़िक्र उथो त पहिरीं मशगूली तव्हांजी पोइ ॾिसो ॾींहुं तव्हांजो केॾो सुठो थो गुज़रे राति तव्हांजी केॾी सुहिणी थी सुकून जी निंड मिलंदव ॾींहं बि रोज़ी जी बरकतुनि सां कुशादगी सां बेफ़िक्र ॾींहं बि गुज़रंदो बेफ़िक्र अल्लाह
दुनिया में फितना फसाद झेड़ा झगड़ा घणा थी वञनि अहिड़े वक़्त में अल्लाह जो ज़िक्र करे रब जी इबादत ऐं बंदगी करे तो वाह जो शान ॿुधायो हिन जो शान छा आहे ॿुधंदव मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमाए इबादतुन फिल हर्ज का हिजरतिन इलैहि सही मुस्लिम जी हदीस फितने फसाद जे वक्त में जेको अल्लाह जी इबादत ऐं बंदगी रब जो ज़िक्र तो करे न फितने फसाद नफ्सा नफ्सी जे दौर में जेको अल्लाह के याद तो करे रब जी बंदगी तो करे का हिजरतिन इलैहि इहो ॼण मूं मुहम्मद करीम ॾे हिजरत करे अचे वेठो मोरे में आजण मुहम्मद अमीर दे हिजरत कयूं मदीने तो वञी वेठो दातू में आ वेठो खान सईदाबाद में आ वेठो गाजी अहमद में आ पर वेठो मेणो मदीना मुनव्वरा में आ साईं फरमाती जो मेणो मूडे हिजरत करे आयो मुंहिंजो पाड़े सिरी आ मुंहिंजे कुर्ब शफ़क़त जे कोड़े कोड़े मदीने वाले साईं जो कुर्ब खपेव कंहिंखे खपे हलो मदीने मदीनो कगने जो ठारो आहे उते रहमत उते बरकत उते दिलनि जो करार आहे मदीनो मिठड़ो इहा जन्नत लखाई रब उते वॾी फरहत न झेड़ो झगड़ो न हुन हंगामो उते रुगो बस करार आहे हलो रहमत उते बरकत उते दिलनि जो संकरार हयात आहे हबीब मुंहिंजो आया रहा सुभान अल्लाह हयात आहे हबीब मुंहिंजो सुणे सुञाणे ग़ुलाम पंहिंजा सतबी उते आशिकनि खे सुञाणे सुभान अल्लाह हयात हुजूर मुंहिंजो सुणे सुञाणे ग़ुलाम पंहिंजा सदन में साणी थिए दुनिया सां पिरत मां कई पुकार आहे हलो मदीने मदीना अकड़न जो ठार न मुश्क अंबर सुभान न अल्लाह मुश्क अंबर न ऊद दुर पिरिया पसीनो अञा बिसुर न मुश्क अंबर न ऊद दुर पिरिया पसीनो अञा नज़र मिलाई जई सा जानी नज़र उन्हीअ जो बेड़ो ई पार आहे हलो
जितन कोरोना जा बहाना करे रास्ता बंद कया है पर आशिकन जा रूह सुबह शाम मदीने हाजिर हक्का हक सुना हक हिनन जहाज बंद कया नालायकन ना अहलन जहाज बंद कया पर इश्क वारंगे दिलुन दी परवाह सुबह शाम मदीने साईं फरमाइन था का हिजरत जिन इलैया फितने फसाद के दौर में रब जी बंदगी करन वारो मोहम्मद ने हिजरत कयूं अचे थो पियो इने जे दिल जो पखी उड़ाणो मदीने पहुंचे थो पियो हम जा पी रहा शुक्र हजारे करमला मिलो जई के पिरिया जो पारो अन्या पे अगे ते पुनल के पार अन्या पे अगे ते पिरिया के पार मिठल जे हथ में मार आए मदीने हलो मदीने मदीना के रे जोड़ा अन्या पे अगे ते के पार अन्या पे अगे ते पिरिया के पार मिठल जे हथ में हाय हाय हक्का सुना हलो मदीने मदीना के जोड़ा उते बरकत उते दिल जो रखला पूछा था जो अल्लाह जी इबादत रब जी बंदगी रब जो ज़िक्र पंहिंजे मालिक ॾे कुतो बि पंहिंजे मालिक जे दर ते ठहंदो आहे न हा मालिक जो दर छॾींदो न आहे लठियूं लॻनि सिरोटा लॻनि भितर लॻनि ठिकर लॻनि पर मालिक जो दर हा हा कुते जेतिरी बि सुञाण कोन एतिरी बि सुञाण कोन पंहिंजे मालिक जी रब जो दर छॾियो अथई त कस पाण खे लाती अथई न दा तो मिठा मालिक जे दर ते मोटी पो नेक थी सालिह थी मालिक जी बंदगी कर सोणे नबी जे सुन्नत जी ताबेदारी कर पोइ हिते बि तुंहिंजे लाइ भलाई हिते बि तुंहिंजे लाइ रब करीम मुंहिंजो चवण तव्हां सां ॿुधण पंहिंजे दर ते शहर मदीनो छॾे मूल वञा वॾे लॻे त ॿुधा जायो अलाह कंदो हड़ई मदीने हलंदासीं जॾहिं मदीने हलंदासीं पहुचंदासीं पोइ दिलि जो आवाज़ छा हूंदो दिलड़ी चवे थी शहर मदीने मां दिलड़ी चवे थी हाय हाय दिलड़ी चवे थी शहर मदीने मां मोटी मूर न वञा वञा गुज़री ॾींहं विया कीअं जल्दी सिकन लाथ में अञा अञा दिलड़ी चवे थी दिलड़ी चवे थी दिलड़ी चवे थी मुल्क मदीने मां मोटी मूर न वञा वञा इनी हवाया कीअं जल्दी सिकन लाथ में अञा ओ गुज़री ॾींहं विया कीअं जल्दी ओ वाह सखी तुंहिंजी वंड सखा तो ख़ाली कंहिंखे कोन छॾियो झोल भरे तो जानब सब जा सवालियुनि खे सुल्तान कयो सुभान अल्लाह ते घुराई मदनी मिठड़ा दर ते घुराई मदनी मिठड़ा तुंहिंजा थोरा मञा मञा गुज़री ॾींहं विया कीअं जल्दी मालिक मूं ते मेरा करे मूं जल्द मदीने मोटाईंदे वापस वारे ॾे ॾेखारे अर्ज़ मुंहिंजो ई अघाईंदे
जे मन में आए मदनी मुझे मन में आहे मदनी उन्य आई अन्या अन्या हवया की ओ गुजरी दिया लिया किया जल्दी सिकन लाथम अन्या अन्या दिलड़ी चवे थी शर्म दिल ना दिलड़ी चवे थी शर्म दीन मोटे मोर हवया की जल्दी सिकन थम अन्या अन्या وعلى آله وصحبه أجمعين يا رحيم يا كريم يا رحيم يا الله हिन सारी जमात सभिनी जे मन जो मुरादूं पूरो असांखे पंहिंजी बंदगी जे लाइ भारत आज़ाद करे पंहिंजे बंदगी जी तौफ़ीक़ ॾे अल्लाहु आमीन मौला ग़फ़लतुन सुस्तियुनि खां बचा उहे कम करा जनाब तूं राज़ी हबीब राज़ी रहे मालिक असांजा आसरा ख़ाली न मोटनि जेकी साइल आहिनि उन्हनि जा सूर पूरा जेके मुश्किल में मुश्किलात आसान बीमारी के शिफा नसीब बीमारी के शिफा फौत थियलनि खे जन्नतुल फिरदौस नसीब मुंहिंजा मौला जेकी मोरे में का फौतगियूं थियूं आहिनि मेमून बिरादरी जो मालिक उन्हनि जी मग़फ़िरत उन्हनि जे वारिसनि खे सब्र जी तौफ़ीक़ ये मुंहिंजा मौला जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ मासियतुनि खां बचा बचा बुरायुनि बेफ़रमानियुनि खां बचा पंहिंजे नबी जे दर जी ग़ुलामी नसीब पंहिंजी इबादत ऐं बंदगी जी तौफ़ीक़ ॾे पंहिंजे ज़िक्र फ़िक्र जी तौफ़ीक़ إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما لبيك اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا